त मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू अरे है अॼु त ॾाढो तयार पियो थी। ॿाहिरि थो वञा ॿाहिरि निकिरा त थोड़ी लय त थिए न इन करे पाण ठाहियां पियो। हा साईं, जेकी घर में लय अथई न उहा बि उन्हनि खे वञी ॿुधाइजांइ केॾी लय आहे तुंहिंजी घर में। अरे सुणा, घर में लय हुजे न हुजे, ॿाहिरि लय हुजे, ये निकिरा न माण्हू चवंदो ओयो आजकल अची वियो, आजकल साहब अची वियो। तव्हांखे सम्झो? हा मूंखे सभु ख़बर आहे त ॿाहिरि तुंहिंजी केतिरी लय आहे। हाणे जल्दी कर ऐं वञी सामान वठी आ। वञा थो। तूं उल्को छा थी करे? मां उल्को छो कंदसि? कमु त अॻे पोइ तोखे करिणो आहे, पोइ तूं खिली करे या रोई करे उहा आहे तुंहिंजी मर्ज़ी। हा यार इहा ॻाल्हि त आहे, कमु त वरी बि मूंखे ई करिणो आहे। जे जल्दी कंदुसि त मुंहिंजो फ़ाइदो आहे, देरि कंदुसि त मुंहिंजो नुक़सानु आहे। मां त तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि पई कयां। चल हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, हीअ त विसाणे मां आहियां, पर जे मां न हुजां त इहे तुंहिंजा कमकार केरु करे हा? इहो जॾहिं तूं न हुजे हा न त उन महिल मां वेही सोचियां हा ऐं पंहिंजो टाइम ज़ाया कयां हा, दिमाग़ खपायां हा त इहे सभु कमकार केरु कंदो। पर हाली त तूं आहीं त पोइ सॼा कमकार तूं कंदे। बसि मूं इहे मिड़े चयो त मूं चयो पुछी वठांसि, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। का ज़रूरत न आहे तोखे का बि ॻाल्हि पुछण जी। हल निकुर वञी पंहिंजो कमु करे अच। तूं सिर्फ़ पंहिंजी कर। हा मां पंहिंजी करियां थो। हा त पोइ ठीकु आहे न, हाणे हल न निकुरे तूं। हा वञा थो। सही आई न नज़र वॾी नाज़रू हुई, जॾहिं बि ॾिसींदी न मां तयार थो थियां, हाणे मां सुहिणो थो लॻां, तुंहिंजी नज़र ठक मुंहिंजे गाटे में। नज़र सो बि तोखे हणंदसि मां, आहे बि वॾो हसीन शहज़ादो छोकिरो न। नज़र हणी कंहिं ग़रीब खे कॾहिं बि माना ठहण न जो को सुहिणो सेबतो लॻे थो न, हण नज़र किरे। हाणे वञा थो, अलाह करे खेर सां मोटी जा। नाज़रू वॾी विंजे साल खां पोइ मां हिनखे नज़र हणंदमि। मूं भलो हुजे त माण्हू नज़र जी बि ॻाल्हि करे। हा उहा बि ॻाल्हि आहे त मूंखे हर 5-5 मिंटनि में नज़र लॻंदी आहे। असांजे हिन घर में ख़ुशियूं लाइ कॾहिं ईंदियूं? मूंखे त ख़बर ई न आहे। अदा आशिक जेसि ताईं हिन घर में आहे न, ओसी ताईं ख़ुशी भुलिजी करे बि असांजे घर में कोन ईंदियूं। इहो अदा आशिक असांजे ख़ुशियुनि जो दुश्मन आहे। मां त उन ॾींहं जे लाइ सिकां थी जंहिं ॾींहुं अदा आशिक खे कुझु बि थिए न त मां ख़ुशीअ में झुमिलियूं पाईंदसि। इहो चोक चंडरो वते तो ॿाहिरि घुमंदो फिरंदो, इनखे छा थींदो? अड़े इनखे कुझु बि कोन थींदो, इहो असांजा टिझा खाईंदो, टिझा। बस सही आहे। मां हाणे दिलि सां दुआ घुरां थी त अदा आशिक न अॼु घर खेर सां न अचे। खेर सां वापसी न अचे, बाक़ी छा झेड़ो या फॾो करे अचे छा? अरे सूंह जो मतिलबु आहे त ट्रक हेठां अचे या रेल गाॾी हेठां अचे, टुकड़ा टुकड़ा थी वञे। आमीन सुम आमीन आमीन। हाणे हू आज़ाद पखी घर मां निकितासीं, हाणे असांजी मर्ज़ी आहे। रफ़ीक खे फोन करे घुरायांसि, पोइ का टाड़ो ठका कयूं, पोइ थींदी वाह वाह। हेलो, अरे मां केॾां हलां? इहो ई जेॾा वञी थो, तुंहिंजी मर्ज़ी आहे, मूंखां छो थो पुछी? मां त कोन थो हलां, तो हलण जी ॻाल्हि कई न, तूं भली वल। अरे तूं ॻाल्हाई केरु मुड़ुसि पियो, इहो त ॿुधा। वाड़े रफ़ीक वाह, सफ़ा को मग़ज़ जो ख़ाली हई, खपी में छा? पंहिंजे यार खे नथो सुञाणी? आशिक ई जा। ॿियो न त तोखे मूंखां सवाइ ॿियो को सुञाणे जो फोन करई। हा यार इहा ॻाल्हि बि आहे। अड़े भूख पोइ पुछी छो थो त केरु मुड़ुसु आहीं? हा यार इहा चुक थी वई। भला ॾे हवाल।
कीअं यादि कई? मां चवां थो त हली आ ॿाहिरि निकिर घर खां ॿाहिरि। मां बि निकिरी आयो आहियां, मां बाज़ार तूं बाज़ार, गॾिजी किथे चांहि पियूं। हा हा, अॼु त तुंहिंजे पैसनि सां चांहि पीबी ऐं ज़रूरु पीबी। इझो अचां थो। बसि तूं निकिरण जी कर, मां बि पाण होटल ते पहुचां थो, तूं उते पहुच, पोइ ड्राड़ा ठका उते गॾिजी कंदासीं। तूं रुगो फोन कट, मां बि रस्ते ते आ पहुतुसि। अॼु मसे न कंजूस मां चांहि निकिरंदी। हल रफ़ीक, किथे वरी इन जो मूड न फिरी वञे। बि हथनि में न आहिनि। काॾे विया? अरे निभागा काॾे मरी वियो? अजी हेले निभागा भागी आए त माजी हे भाई निभागा गई, मूंखे त ख़बर लही न आहे। पर अदी त निभागन के सॼो न, तू छो आई है? इन जो मतलब आ तू निभाग गई। ओ हिते रखीस, हाणे सुञातो तईस न। अच्छा, त मां निभागी आया, मूंखे त ख़बर लही न आहे। अरे हाणे घणी बक बंद कयो। सभिनी खां पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त सुठा कपड़ा धोइण कंहिंखे ईंदा आहिनि? बाबा मूंखे त कपड़ा वपड़ा धोइण कोन था अचनि। अच्छा, माना तोखे कपड़ा धोइण नथा अचनि? त पोइ ठीकु आहे न, तूं ईअं कर, सॼे घर जी सुठे सां ॿुहारी कढ ऐं पोचो बि हणजांइ, पर साफ़ सुथरे नमूने सां, ऐं काथे पाणी वाणी बीहे त उनखे वाइपर सां कढी छॾजांइ। छा थो बीठो मुंहुं ॾिसे? ॿुहारो खण ऐं वञी सफ़ाई कर। अदी ॾिस, हाणे वञे कोन थो सफ़ाई जे लाइ। अदी मानो ओदे खत जे हेठा हेॾो सालो कचरो ॾिठो आहे, उहो सभु कुझु सान खां साफ़ कलाइजे, मूंखे त ख़बर लही न आई। अदी ओ अदी, मां पंहिंजी निगरानी में हिन खां सफ़ाई करायासि। इहो त ॾाढो भलो थी पवंदो। तूं इन ते चङी तरह नज़र रख ऐं इन खां पोचो ईअं हणाइजांइ जो हेठि मुंहुं नज़र अचे पंहिंजो। वञ हल। हल जल्दी कर, हल सफ़ाई कर। इन्हनि ॿिन्हिनि ते नज़र लॻा थी। इन्हनि ॿिन्ही जी नज़र लॻा थी। पंहिंजो अखियूं अखियुनि मां नथियूं मिलनि, वरी नज़र रखंदी ॿियनि ते। बेखबर रफ़ीक, चांहि कीअं लॻई? वाह साईं वाह, वाह जी चांहि हुई, मज़ो अची वियो। हाणे उथी था हलूं। ईअं वरी कीअं? पहिरियां होटल वारे खे पैसा ॾे चांहि जा, पाथर खाराईंदे छा? अरे हा यार, मूंखां वरी ॻाल्हि विसरी वई। छो वरी छा थियो? छा पियो ॻोल्ही? यार पैसा त मां खणी कोन आयो। ओहो, मूंखे त अॻे ई ख़बर हुई तूं ऐं मूंखे चांहि पियारी, इहो खोड़ो ई कोन थो लॻे। न यार, मां त हिन दफ़े दिलि सां तोखे घुरायो, पाण तोखे चांहि पियारियां, पर तुंहिंजा के नसीब फिटल न, क़िस्मत सही न थई। दे मुंहुं, चांहि तूं न पियारी, पैसा तूं न खणी अची ऐं क़िस्मत वरी मुंहिंजी पिटी। ॾिस न, इहा बि ॻाल्हि जेके मूंखां विसरी वई, इन में तुंहिंजी क़िस्मत जो मसालो थियो न त मां पंहिंजे मुंहं सां निकिरंदो आहियां त मूं वटि 5 रुपया हूंदा आहिनि। अॼु कोन इत्तेफ़ाक़ इहो थियो त माना तुंहिंजी क़िस्मत फिड़ा थी न। यार तूं मूंखे इहो ॿुधा, तुंहिंजे खीसे में पैसा हूंदा कॾहिं आहिनि? हाँ यार, तूं बि सच थो चई। ठीक आहे, याद हो पैसा अहिड़ो भई ऐं मुंहिंजो जिगरी यार। महिरबानी। ऐं पसंदि जहिड़ो नांग वेठो हुजे पर तूं त हलो। वाकई ॿुधाया? ओ चरी ॿुधाए। तू न दिल में अदा अली के गालियूं थो ॾे, मूंखे सभु ख़बर आहे। हाँ, तू मूंखे गारियूं थो ॾी? हाँ अदा उहे बि कच्चे गालियूं थो ॾे तोखे, मूंखे त ख़बर लही न आहे। अॼु मां तोखे कोन छॾींदुसि, अॼु तोखे न छॾींदुसि। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू, मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू। बेखबर शान, सफ़ाई थी वई सॼे घर जी? हाँ थी वई। ना हे कूल तो ॻाल्हाए, हिन कमरे में हेॾो सालो कचरो पियो आहे, हिन बुआली बि न ॾिनी आहे, डस्टिंग बि न कई आहे, मूंखे त ख़बर लही न आई। अरे हा शान, ये सच थी चवे?
ना ना दी को गंद कोने ही कूड़ दियणे अदी ना मैं कूल नथी ॻाल्हायां एहसान कूल तो ॻाल्हाए अगर तोखे मूं ते यकीन ना आई ना त तूं भले हाली खां पुछ मूंखे त ख़बर ई ना आहे। हाली तू सच ॿुधाए त वाकई हिन सही सां सफ़ाई कई आहे या न? हाँ दी सूंह सच पई चए अंदर ढेर सारो किन जो डिग लॻो पियो आहे। तव्हां ॿई मिली करे ॿधी करे मूंखां बुआरी था ॾियारियो। ठीकु आहे पुट मुंहिंजो बि वारो ईंदो पलांद पुराणा कोन थींदा आहिनि। बस हाणे बस जेतिरो चयो आहे न ओतिरो कर अंदर वञ ऐं हाणे जो हाणे चङी तरह सफ़ाई करे अच। अदी नूर मिठे जो कसम आहे अंदर कोन्हे वो गंद। बस हाणे बस हे ॿई कूड़ा आहिनि अॼु तूं हिकिड़ो गामू सचार थियो आहे हा न? हाँ दी इहो निशिंदा हे वरी वॾो को गामो सचार आहे बाक़ी असां में कूल आहियूं मिलई आहियूं हिन जा वॾा पहाड़ निकतल आहिनि सच ॻाल्हाइण जा मूंखे त ख़बर ई ना आहे। न कूड़ो अथई कूड़ो। अरे मुझा सेबता सोड़ा यार ये मरी है केडो ने भलो हुए गोठ जो चगू मुड़स है पड़े मरी ओड़े। अरे अञा जेरो आया मार पई तूर को सखड़ा पार कढ दे जा अस्पताल न पहुंचाईंदे त इते ही मरी वेंदो साए। अरे तू जेरो ही छा माण्हू ही ढोरई अरे हेडे धक का पो बि जेरो सब भागो न कयो पकोई। अरे निभागा तू मुझो दोस्त नहीं या दुश्मन। अरे तू छा तो चाहे तो मैं जेरो न हो जा ये बड़ी मरी वञा बियो न त अरे मरी हा त घट में घट कांध पे जी बिरयानी त नसीब थे न। हलड़े कांध पे जे बिरयानी जे चक्कर में मार पे यार के तो मारी ओ अल्लाह टंग वही अलाए छा लगे तो रत बवे पियो। अरे खड़ी त हलाए पर मार पई खड़ी छाते हलाए एड़ी बला के खड़ा बचाते। अरे को बस रिसको ट्रक रिसको रक्षो रिसको गडे गारो डिसड़े पछाड़ियो मुके भागुर भरे खड़ी हल मगे हा भला कोशिश कया तो हलिया आशिक हिम्मत कर हिम्मत कया तो अरे 2 किलो मुझो रत वयो मार पवई अस्पताल तई पहुंची सका हलाए। अरे कुछ कोन तो सामू रक्षो दा क्यों हल भागो आशिक अलाए काथे रहिजी वियो सफ़ा हाणे रोल थी वियो रोल थी भी छो न दोस्त मिलियो तस नंढे हूंदे जो अदो रफीक जड़ो उहो रोल एड़ो इहो रोल। हाँ तो नौकर लाई तो यो कीअं ॿुधो? अरे तोखे उहा ख़बर कोन्हे जेको तूं दिलि में बि सोचींदो आहीं न उहा सूंह सभु ॿुधी वठंदी आहे। कीअं सूंह? हाँ मां दिल जी सब ॻाल्हियूं ॼाणींदी आहियां मूंखे त ख़बर ई न आहे। हा तू एतिरी पोतल पीरणी आई त ॿुधाए हाणे आऊं छा थो सोचां? तू न सूंह तूं सभु कुझु ॿुधाए छॾजां मतां तो को न ॿुधायो आहे। अरे हा ॾिसूं ही ॿुधाए दी न वाकई ॿुधायां तोखे मां मूंखे त ख़बर ई न आहे। हा डिॼी दी ॿुधाए न ख़बर त पवे तो वटि बि केतिरो गेबी मां वाकई ॿुधायां ओ चरी ॿुधाए तू न दिल में अदा अली के गालियूं तो दे मूंखे सब ख़बर आहे। हाँ तू मूंखे गालियूं तो ॾी? हाँ अदा उहे बि कच्चे गालियूं तो दे तो के मूंखे त ख़बर ई न आहे। अॼु मां तोखे कोन छॾींदुसि अॼु तोखे न छॾींदुसि।
ड्रेसिंग करे छॾी आहे, स्टिचिंग लॻाए करे छॾिया रत जो बंदि थी वियो आहे। तव्हां जल्द रत जो बंदोबस्तु कयो। हमरा सीरियस कंडीशन में रत चाढ़ंदो। हाँ हाँ डॉक्टर साहब, रत जाम मां ॾेई सघां थो? बिल्कुलु बाबा, तव्हां ॾियो रत, सुठी ॻाल्हि आहे। इहो पर डॉक्टर साहब मूंखे शुगर आहे। न बाबा न, शुगर वारो न, शुगर वारो तव्हां सिहतमंद माण्हू खे वठी अचो, उन रत चाढ़ायोसि, शुगर वारो न। ऐं हींअर जो बंदोबस्तु करे छॾियां। हा बिल्कुलु कजो, बिल्कुलु कजो। यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो यार अस्पताल में पियो आहे, भली कुर्ब करे हिकिड़ो किलो खनि रत जो ॾे। भले किलो रत? मूं को दुकान खोलिया छा या को खीर थो खपाया छा? मुंह में पाण रत कोन्हे? भला अधु किलो खनि ॾे। न बाबा, वरी को ॿियो ॻोल्हि माण्हू, ॿियो ॻोल्हि। भला पा अस्सलाम वालेकुम। यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो दोस्त बीमार आहे, अस्पताल में पियो आहे, रत जी ज़रूरत आहे, भली किलो खनि रत त ॾे। ओ भाई, उर्दू में बात करो, ये मुझे समझ में नहीं आ रही आपकी बात। उर्दू? हाँ, उर्दू में बात ये है कि वो जो मेरा दोस्त है वो बीमार पड़ा है अस्पताल में। हाँ। उसको वो क्या बोलते हैं उसको, रत को, वो खून की जरूरत है। 1 किलो खून दे दो यार। अरे नहीं है यार, चलो चलो भाई, चाओ। बीड़ी जो तो नहीं देता है तो न दो, दड़का तो न दो। ना लगा दो। केड़े बेस्ते मुके यो धक्कायो? अदी हिन निभा के पादर आयो आ तोखे, मूं कोने आयो। हाणे तव्हां वॾी भेण खे पादर आया अथव? अॼु नथी छॾियां मां तव्हांखे, अॼु त मरी विया। लो ॿियुनि खे पादर हणंदे ख़बर ई न आहे पवंदी, अॼु लॻो आहे त ख़बर पई आहे घणी वीह सौ आहे। अल्लाह जो शुक्र आहे, फ़कीर रत यार बन। फ़कीर तुझी वरी मेहरबानी यार, तो रत ॾिनो, मुंहिंजी यार जी ज़िंदगी बची वई। ऐं मुंहिंजी कहिड़ी मजाल जो मां ज़िंदगी बचाया? ज़िंदगी बचाइण वारो त हू अल्लाह आहे। असां फ़कीरनि जो कमु आहे माण्हुनि खे दुआ ॾियणु, उन्हनि जे कमु अचणु। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू, मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू। कंहिंखां रत घुरां, टिन खां घुरिया तुम, हर माण्हू जवाब थो ॾे, मुहारो रत में कोन थो लॻे, त उनखे किथां रत वठी ॾियां? अल्लाह साईं का मदद कर, वारो दोस्त मोकिलाए न वञे। इहो फ़कीर पियो अचे, इनखे फ़कीर माण्हू आहे, जवाब ई कोन ॾींदो, इनखे ब्रेक फ़कीर साईं, ब्रेक। ऐं मूं तकड़ी ब्रेक न हणाए, किथे लेदर न घसी पवन। फ़कीर साईं तुंहिंजा लेदर अला घसनि या न घसनि, पर जे तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी न, तुम्हारे यार जी इंजण सीज़ थी वेंदी। ॻाल्हि कर। फ़कीर हमेशह तव्हां फ़कीरनि असां खां पिनियो आहे, पर अॼु मां तोखां थो पिना। ऐं मूं आहे जेको फ़कीरनि खां पिने, उहो ख़बर अथई छा थिए? मूं वटि आहे बि कुझु कोन, ऐं मुंहिंजा खीसा वीसा त ख़ाली अथई। न फ़कीर, मूंखे पैसा न खपनि। ऐं पैसा न खपनि त मूं आहे, पोइ मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथई? इहो फ़कीर मूंखे तुंहिंजी क़ीमती शइ घुरिजे। ओए अल्लाह, मूं अला छा घुरंदो, मां त मरी वियुसि। घुर जान न घुर, बाक़ी सभु कुझु ॾेई छॾीसांइ। न परेशान न थी, मां तोखे जान कोन थो घुरां। ऐं जान कोन थो घुरी त बाक़ी पोइ छा थो घुरी? इहो फ़कीर मूंखे तुंहिंजे रत जी ज़रूरत आहे। ऐं अल्लाह, मूं आहे जेको रत हुयो उहो त इश्क जी बाहि में सड़ी वियो, हाणे मूं वटि रत ई न आहे त पोइ ॾियां छा? फ़कीर मज़ाक न कर, रत न हुजनी आहे त पोइ ईअं घुमी फिरी कीअं? ॾिस यार, तोखे मां ॿाहूं थो ॿुधां, मुंहिंजे यार खे हली रत ॾे, अस्पताल में पियो आहे, न त मरी वेंदो। परेशान न थी, रत ॾियां थी। ज़िंदगी में पहिरियों दफ़ा घुरियो अथई, कॾहिं मां बि घुरिया न त पोइ परेशान न थीजांइ। ऐं हुकुम कर, ऐं घणियूं बोतलियूं खपनि? 2 बोतलूं। ऐं 2 त न, हिकिड़ी त मां पाण ते ॾियां, हिकिड़ी मुंहिंजी जेके सहेलियूं आहिनि, मुंहिंजी दोस्तूं आहिनि, मां उन्हनि खे फ़ोन थी कयां।
5 मिंट में सब ईंदियूं ऐं केॾां वई फोन। वाह फ़कीर वाह, असां मर्दनि खां वधीक त तव्हां में वधी आहे। हिकिड़ो मिंट मां फोन लगाया। एक्सक्यूज़ मी। हेलो नज़ीरा, ऐं राणी किथे आई? ऐं मां रस्ते ते बीठी आहियां। वारो कयो जेके बि पंहिंजूं सहेलियूं आहिनि साहेड़ियूं आहिनि, ऐं वारो कयो जल्दी पुॼो। आई हल किथे हली ॾियां? फ़कीर थोरो थधो रत चयो अथमि इस्पताल में हली ॾिबो। आई तूं हल। अल्लाह जो शुक्र आहे फ़कीर रत यार बन। हेलो फ़कीर तुझी वरी महिरबानी यार, तो रत ॾिनो मुंहिंजी यार जी ज़िंदगी बची वई। ऐं मुंहिंजी कहिड़ी मजाल जो मां ज़िंदगी बचाया? ज़िंदगी बचाइण वारो त हू अलाह आहे। असां फ़कीरनि जो कमु आहे माण्हुनि खे दुआ ॾियणु, उन्हनि जे कमु अचणु। बस फ़कीर अॼु तो मुंहिंजी दिलि खटे वरिती आहे, मुंहिंजे यार जी ज़िंदगी बची आहे। इहो थोरो मां सॼी ज़िंदगी कोन भुलंदुसि। मुंहिंजो वस पुॼे न फ़कीर त तो जहिड़े माण्हू जा पेर चुमजनि। ऐं चुमण लाइ ॿियो बि कुझु आहे, ऐं लाचार आहे त पेर चुमी। अलाह पनाह ॾे। यार ॾिस न, दुनिया में अहिड़ा नेक माण्हू पिया आहिनि जेके ॿियनि जे कमु था अचनि। इहो कमु सिर्फ़ु फ़कीर ई करे सघनि था। मां तुंहिंजे कमु आयुसि, तुंहिंजो यार ठीकु थियो, तूं ख़ुशि थी वई न? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ख़ुशि। पर असांखे करे थो ख़ुशि करी। फ़कीर फ़िलहाल मूंखे यार जो दवाऊं वठी ॾियो न, पोइ ॻाल्हायूं था। ऐं उहो नओं आहे, शर्माए पियो अलाए छा आहे। या मथे वेठी छा तारा टिम टिम थी करे? मथे में ॾिस रत त नथी वहे। अच्छा दी अदी रत त नथी वहे, जुआ रत पियनि थियूं, मूंखे त ख़बर ई न हुई। तो बि मुंहिंजो चङो रत पीतो आहे। दी काई रत कोन्हे का, तूं त हर भरू अची थी परेशान आहीं। हा रत कोन्हे को, बाक़ी तो जेको पादर मूंखे पूरे निशाने ते हयो हो न, उन सां मां सिधो वञी इस्पताल पहुचा हां, सॼो रतो रत थी वञा हां। पोइ त ख़ुशि थियो आहे हा न? हा दी, ही त तोखे सच में मारण पियो चाहे। न दी, मूंखे नूर जो कसम आहे, ग़लती सां तोखे धक लॻी वियो। मां त हिन निभागे खे धक हणण पियो चाहियां। मूंखे सभु ख़बर आहे त केरु मुंहिंजो दुश्मन आहे, केरु सॼणा। हेतिरा हुयो पंहिंजे हथनि सां पालियो थमांव, पर साॻा ई दुश्मन थी बीठो न। अदी हे तुंहिंजा दुश्मन अथई ॿई, पर मां तुंहिंजी प्याली भेण आहियां न, मूंखे त ख़बर ई न हुई। नको कोन्हे मुंहिंजी काई बि भेण। हा दी, ही त तुंहिंजी भेण कोन्हे, पर आऊं त प्यारो प्यारो भाउ आहियां। तो जहिड़े भाउ भऊ न खट खाली भली। ख्याल सा आराम सा। रफीक है ओ रफीक है, तो मुझी जान बचाई आ। दिल तो चवे थी तो घट में घट हिकड़ी चुमी त जे। बस ठीक आ, तो तू मुझो दोस्त है, यो तो मुझो हक आ ना। न हक्का बक्का पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, पर घटि में घटि एतिरो त सोचे सघे थो न त ॼण मूंखे मौत जे मुंहं मां कढियो आहे। इन ते बि हिकिड़ी चुमी ठहे थी। करे छा थो, सॼो मुल्क थुकण सां भरे छॾियो अथई। हलां त थी, ओ सॉरी हलां थो, पर मसइलो इहो आहे त हिन टंग में सूर आहे न। हा मां चवां थी त तूं थोरो हेॾां हीअं फिरी आहे। फिक्र ये तुझा एहसान मां जिंदगी भर नथी लाहे सघां। दिल त चवे थी न हिकिड़ी चुमी मथो फिरियो अथई, दिमाग़ ख़राब थो थी छा आहे? बसि रफ़ीक नाराज़ न थी, मां त चवां थी त अञा मुंहिंजी पंजी चुमी रहियल आहे। हाणे त चक भाणे हिकु चक ॿ चुमियूं। मूंखे त दाल में कुझु कारो थो लॻे। ऐं कारो हुजे अछो हुजे, ॻाल्हि त साॻी आहे न। मां त कोशिशि कयां थी जेको एहसान करे हुनजो बदिलो हुनखे ॾियां। अञा हिकिड़ी चुमी
अरे गाल मुजान से तू सामू तुझो घर तक हल ये मचा आई वठोस मोए के भगो थोने आई मंडो किथे बजे माता मुर्स मारू हा मां मुर्स मारू